अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुनू। तव्हां ख़बर ॾियूं था त सिंध मल्लाह फोरम तालका काज़िम जे अॻवाननि मंठार मल्लाह, ज़ुबैर मल्लाह, मोहम्मद बचल मल्लाह, रफ़ीक मल्लाह, सोहेल मल्लाह ऐं ॿियनि जी अॻवानी में मल्लाह बिरादरी प्रेस क्लब काज़िमन पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त सरदार अली बख्श मल्लाह मथां दौलतपुर जे पीपल्स पार्टीअ जे MPA बिल्दियाती इलेक्शन में 108 ताईं इंतकामी कार्रवाइयूं कंदे मथसि 4 किलो चर्स रखण जो केस दाख़िल कराए खेसि गिरफ़्तार करायो आहे। अॻु में बि मथसि केस दाख़िल कराया विया हुआ जेके अदालत में साबित न थी सघिया। हुननि पीपल्स पार्टी जी क़यादत आसिफ़ ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, फलियाल टालपुर ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त अली बख्श मल्लाह मथां दाख़िल समूरा केस ख़तमु करे खेसि फुलफोर आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में समूरी सिंध अंदरि सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। सिंधी मेज़बानी की सुञाण टपाल मेज़बान।